सुभान अल्लाह सुभान। बच्चा कुरान उहो जे जे तिलावत करण सा अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। ओ मुझा बाबा जे कदे मुखे हो कुरान पढ़ाई हां तज मां तुझे मथा जरूर पढ़ा हां। हे दुनिया जो डिग्रियों सबन जे के चई तुझे मथा पढ़ा पी जो त दम परवाज थी वयो। बच्चे सबई डिग्रियों साड़े उछलायो चे उहे मुझे केड़े कम जो जे बाबे सजी जिंदगी ताते जवान कयो। आखिरी महल ते मुझे बाबे के जेका डिग्री कम न आई उहा मुझी हली दुनिया या आखिरत केड़ी भली कदी। बेशक बेशक बेशक। मुसलमान बच्चे के अल्लाह जे कुरान जी तिलावत करा रब जो कुरान बचड़े के पढ़ा पर पढ़ाए रब जो कुरान पर पढ़ाए उन्हन वट जेके अदब वारा हुजन। सुभान अल्लाह। इहा गाल याद रखजा खोले तो चवई बा छो त अल्लाह जे दरबार में गुनहगार जी बख्शिश आहे, खतादार जी बख्शिश आहे, बदकार जी बख्शिश आहे पर मुझे रब जे दरबार में बेअदब जी बख्शिश काहे। नहीं नहीं। इहो अखर याद रखी छजा बच्चे के उते कुरान पढ़ा जा जिते कुरान भी पढ़ंदो हले ऐं मुझे मुस्तफा जो शान भी पढ़ंदो। सुभान अल्लाह। मरहबा मरहबा। अजीज दोस्तो अल्लाह जे कुरान करीम जी जेका पहिरीं मूं आयत करीमा तिलावत कई अचो त हाणे उन जे तरफ़ तवजह कयो। ओ मुझा दोस्तो अजीजो याद रखी छॾियो जेकी कुछ तो असांखे मिलियो आ ॾियण वारो केरा चो रब्बे ज़ुल जलाला। सुभान। ॾियण वारो केरा रब्बे ज़ुल जलाला पर छो न चवा वठी ॾियण वारो केरा जेको मुझो महबूब मुस्तफा बा कमाला। सुभान अल्लाह। बेशक। उन यार जे सदके में मुझे करीम रब जेके कुर्ब कया हन मां रब जो कुरान पढ़ंदो थो वञा तोखे ॿुधाईंदो थो वञा। जेकॾहिं अल्लाह चाहियो त अॼु मां अल्लाह छो त मां हाणे हिन इलाइक़े जूं कुझु चङड़ियूं चङड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ख़बर बि पई आहे त केतिरा मुंहिंजा दोस्त रहनि था हिते इन करे अल्लाह जे ॻाल्हाईंदुसि क़ुरान मां हाणे क़ुरान को बाहर न वेंदुमि लेकिन अल्लाह जे पाक कुरान करीम मां खोले खोले ॿुधाईंदो सही त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे कुरान ॾे निहार रब जो कुरान थो चवे जेको रुगी मां अल्लाह जी ॻाल्हि करे ऐं रुगी क़यामत जी ॻाल्हि करे रब जो कुरान थो चवे त उहो मोमिन नाहे। सुभान अल्लाह। बेशक रब जो कुरान ॿुधाईंदो में पर थोड़ो तरस पहिरीं मां तोखे वठी हलां उहा पहिरीं कुरान करीम जी जेका आयत करीमा तिलावत कयम मुझे सोने रब्बे ज़ुल जलाल फरमायो नब्बि इबादी। सुभान अल्लाह। नब्बि इबादी अन्नी अन्नल गफूरुर रहीम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जे निज़ाम दे निहार अल्लाह जे निज़ाम दे निहार अल्लाह जो निज़ाम ॿ ॿुधाए रहियो आहे। हिकिड़ो अल्लाह जो अदालत वारो निज़ाम आहे अदल वारो निज़ाम आहे ॿियो मुंहिंजे रब जे फज़ल वारो निज़ाम आहे। सुभान अल्लाह। अदल भी मुझो अल्लाह कंदो आहे फज़ल भी मुझो रब्बे ज़ुल जलाल फरमाईंदो आहे। फज़ल कंहिंसां थींदो आहे अदल कंहिंसां थींदो आहे। अॼु ओ हकड़ा फ़कीर जे ॻोठ वारा ग़ौर सां ॿुधजा रब जो क़ुरान ॿुधाई थो अदल भी ख़ुदा जे ज़ात वटा फज़ल भी ख़ुदा जे ज़ात वटा वरी तो चवां अदल भी ख़ुदा कंदो आहे फज़ल भी ख़ुदा कंदो आहे पर मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे कंहिंसां रब अदल करे छॾींदो आहे कंहिं ते वरी मुंहिंजो ख़ुदा फज़ल करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मरहबा। अदल छा आहे लतीफ़ सरकार तो दाह करे चयो त मौला अदले न पुॼा आ अदले न पुॼा आ कर को फेरो फज़ल जो। मुझा मौला तुझे अदल के साम्हूं करण जी असां में अल्लाह जो वली थो चवे। अदल करी ता थड़ थड़ कंबन
उच्चियां शाना वालियां फजल करी मौला बख्शे जावन मुझे मुकालियां रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। सुभान अल्लाह। खुदा जी रहमत एडी कुशादिया तुझे जिंदगी जे गुनाहन खे न दिसे, तुझे ऐबन खे न दिसे, तुझे कमजोरिन कोताहिन खे न दिसे। मुझे खुदा जे रहमत जो हिकड़ो कतरो भी मिली वने सजी दुनिया के इए धोई साफ करे छड़े जे धोबी कपड़े के धोई साफ करे छड़े। सुभान अल्लाह सुभान। छो त हिकड़ी मुल्लन जी अदालत आ, हिकड़ी खुदा जी अदालत आ। मुल्लन जे अदालत में वेंदे चवंदई कब्र में पहुच नांग खाईंदई विछू खाईंदई हीअं कंदई हीअं कंदई चवी सहादा इहो सभु कुछ हक़ आ। बेशक कब्र में नांग भी आहिनि, बेशक कब्र में विछू भी आहिनि, इहो सभु कुछ हक़ आ। पर कॾहिं ईअं बि त चओ त इहा कब्र कॾहिं कॾहिं कंहिंजी कंहिंजी मुंहिंजो ख़ुदा इन कब्र के जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए छॾींदो। इहो बि त सच्चा, जॾहिं इहो सच्चा त कब्र में नाग भी आहिनि सच्चा, विछू भी आहिनि सच्चा, तुंहिंजी ॻाल्हि सची आ। कब्र जहन्नम जे गढ़नि मां गढ़ो थींदो आ, इहो भी सच्चा। पर हे भी त सच्चा मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो कब्र हिकड़नि जी जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग थींदी आ, उहा कंहिंजी थींदी आ। चवीस मुंहिंजा दोस्त दुनिया में चोर भी आहिनि, दुनिया में धाड़ेल भी आहिनि, भोरू भी आहिनि, पर सभु कंहिंखे लुटींदा न आहिनि, सभु कंहिंखे फुरींदा न आहिनि, निधणकन जा लाह कढी छॾींदा आहिनि। पर जेको धणीअ साईं वारो हूंदो आ उन जे वेझो भी कोन वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। बेशक 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 आहिनि, धाड़ेल भी आहिनि, चोर भी आहिनि, लुटेरा भी आहिनि, मगर कंहिंखे लुटींदा आहिनि, उनखे लुटींदा आहिनि जेको धणीअ साईं वारो न हूंदो आ। जे भुल में कंहिं ठाहू कंहिंखे हथड़ो विधऊं भी सही, ख़बर पइजी वञे मोटी भी वेंदा, माफ़ी भी वठंदा, माल भी ॾींदा। छो चवंदा हे धणीअ साईं वारो आ। पोइ यादि रखी छॾिजां अहिड़े नमूने सां कब्र में नाग विछूं सभु कुझु आहिनि, मगर उन्हनि जे लाइ जेके निधण काहन असां धणीअ साईं वारा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे विलायत, नारे पीर, नारे हैदरी या अली। छो त मुंहिंजा दोस्त जंहिंखे अमलन ते नाज़ आ अब्दुल सां मोह उहो ॾींदो, जंहिंखे पंहिंजे अमलन ते नाज़ आ। मुंहिंजूं हेतिरियूं निमाज़ूं, मुंहिंजा हेतिरा रोज़ा, मुंहिंजूं हेतिरियूं ज़कातूं, माशाअल्लाह मुंहिंजी सुहारी बि हेॾी वॾी, माशाअल्लाह मुंहिंजो पटको बि ठाहू को आ, माशाअल्लाह मुंहिंजी चादर बि सुठी आ, तस्बीह बि डिघी आ, पढ़ां बि घणो थो। जंहिंखे इन ते नाज़ आ उहो मालिक सां पाण मोह ॾींदो। असांजा त ॿई हथ कननि में ओ करीम रब, ओ करीम रब मुझा मौला न मुझा अमल चंगा हन, न वरी को मुझो बूथ चंगो आ जो तुझे दरबार में बख्शरण जे लायक हो जा मौला। मुझा मौला मूंखे कंहिं भी शइ ते भरोसो कोन्हे, पर हिक शइ ते भरोसो आहे त मुझा मौला तुंहिंजो जेको फज़ल आ न उहो एॾो त वॾो आ, उहो उनखे नसीब थींदो आ जेको तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ग़ुलाम हूंदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुछ भी ना है मुझा मौला मूं वटि, पर इहा हिकड़ी शइ ज़रूर आहे, मुझा मौला तुंहिंजे महबूब जो ग़ुलाम आहियां। छो त मुझा करीम रब, तो रब जो असां क़ुरान करीम पढ़ियो वा, तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा
जे उन सहाबी सगोरे जॾहिं रोई पंहिंजो हीणो हाल करे आयो आ तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलाम खां पुछो ॾे ख़बर ओ सौबान चाचा ओ बासी न ॾे ओ सौबान ॾे ख़बर अॼु तुंहिंजे मुंहं ते ग़म जा आसार छाजे करे सौबान जवाब ॾींदो आहे या रसूल अल्लाह अॼु हिकिड़ी ॻाल्हि दिलि में आई आहे उन ॻाल्हि असली भोरा भोरा करे छॾियो आहे ओ सौबान ॿुधा कहिड़ी ॻाल्हि अॼु तुंहिंजे दिलि जे मथां एॾो गहरो असर कयो आहे या रसूल अल्लाह न ॻाल्हि जॾहिं दिलि में आई आहे घर में वेठो हूंदो हा दिलि में तड़प लॻंदी आहे बिस्तरो छॾे दरबारे मुस्तफ़ा में ईंदो हा दीदार कंदो हा बेड़ो पार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़मीन ते हूंदो हा दिलि में तड़प थींदी आहे कमु छॾे दरबारे मुस्तफ़ा में ईंदो हा दीदार कंदो हा बेड़ो पार थी वेंदो आहे या रसूल अल्लाह इहे सभई ॻाल्हियूं आॾो मुंहिंजे हबीब ने पुछो पोइ तोखे परेशानी कहिड़ी ॻाल्हि जी आहे या रसूल अल्लाह जॾहिं यादि आयो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजे ज़ात खे त रब इमामुल अंबिया बनायो आहे सरदारुल अंबिया बनायो आहे महबूब मुस्तफ़ा जन्नत जो दरड़ो खुलंदो ई तो महबूब मुस्तफ़ा जे लाइ ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मां त हिकिड़ो अदना ग़ुलाम आहियां जॾहिं दिलि में इहो ख़्यालु थो अचे त मुंहिंजो महबूब अंबिया खां बि मथां ई मक़ाम ते हूंदो मां त महबूब जो ग़ुलाम आहियां मां त ख़बर नाहे कहिड़ीअ कुंड में हूंदुसि जन्नत में ज़रूरु हूंदुसि छो त आका जो ग़ुलाम हा मगर कहिड़ीअ कुंड में हूंदुसि जेकॾहिं उते मूंखे महबूब जो दीदार न थींदो मूंखे जन्नत त कान वणंदी मूंखे हूरूं त कोन वणंदियूं मूंखे ग़िलमान त कोन वणंदा उते मुंहिंजो छा थींदो चई करे अखियुनि में लुड़क लड़ी आया रब्बे ज़ुल जलाल देर कोन कई ओ जिब्राईल जियो रब्बे जलील अॼु मुंहिंजे यार जे दरबार में आशिक हिकिड़े दाह कया लेकिन मां अल्लाह क़यामत ताईं अचण वारनि आशिकनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फज़्ल मुंहिंजे रब जो सुभान अल्लाह जिब्राईल ईंदो वा क़ुरान करीम जी आयत खणींदो आहे वमई युतिइल्लाह वर रसूल सुभान अल्लाह फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ओ मुंहिंजा महबूबा पंहिंजे ग़ुलाम जे अखियुनि में लुड़कतो महबूब जी ज़ात नथी ॾिसी सघे त मां ख़ुदा बि वरी तो महबूब जे दिलि में परेशानी नथो ॾिसां सुभान अल्लाह ओ पीरी ऐलान करे छॾे त जेको बि मां अल्लाह जी इताअत करे तो महबूब मुस्तफ़ा जी ग़ुलामी क़बूल कंदो ओ क़यामत जे ॾिहाड़े अंबी उन्हनि सां गॾु हूंदो जन जे मथां इनाम कया विया यानी जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो क़यामत में बि उहो उन सां गॾु हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे पंहिंजे दिलि खां पुछ मुंहिंजा दोस्त त तुंहिंजे दिलि जो कंहिंसां प्यार आहे त मां अर्ज़ु पे कयो उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइण लाइ त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़बर में नांग भलाऊं बेशक आहिनि पर कॾहिं ईअं बि चवंदा कयो त क़बर में महबूब मुस्तफ़ा बि ज़रूरु ईंदो इंशाअल्लाह 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 चो महबूब मुस्तफ़ा ज़रूरु ईंदो हाणे जिथे महबूब ईंदो उते छा थींदो रब जो क़ुरान ॿुधो सुभान अल्लाह मां पहिरीं चई चुको आहियां सजण साईं जो ग़ुलाम आहियां क़ुरान खां ॿाहिरि न ॻाल्हाईंदुमि असांजो ईमान आहे त असांजे क़बर में महबूब ईंदो क़बर में महबूब ईंदो इंशाअल्लाह यकीनन ईंदो पोइ जिथे महबूब ईंदो आहे
उते केॾो बि गुनहगार हुजे मगर मुझे रब जो करम कीअं थींदो आहे। अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते रब फरमायो ओ मुंहिंजा महबूबा वमा कान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान गौर कर लफ्ज़न ते वमा कान अल्लाह ऐं मां अल्लाह जे शान जे लाइक़ इहा ॻाल्हि नाहे। मौला कहिड़ी लियो अज़िबहुम उन्हनि ते मां अज़ाब कयां व अंत फीहिम जन में तो महबूब मुस्तफ़ा जी ज़ात मौजूद हुजे मां अल्लाह उन्हनि ते अज़ाब कोन कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जे क़ुरान करीम जी गवाही आ। हे रब जो क़ुरान आ का मुंहिंजा दोस्त कहाणी काने का या किस्सो कोने को। अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आ उन जे मथां अज़ाब न थींदो जन जे विच में महबूब मुस्तफ़ा हूंदो। इते इते वेठे वेठे इन महफ़िल खे तोखे साबित करे ॾियां त हिते महबूब मुस्तफ़ा कीअं हूंदो आ। हिकिड़े मिंट जे लाइ गौर कजां भले सुभाणे ॻाल्हि पकी करे वञे कंहिं चङे भले जवान खां सवाल कजां चमीस मुंहिंजा अदा मूंखे ॿुधा जिते शराब जी महफ़िल हूंदी आहे जिते गुनाहनि जी महफ़िल हूंदी आहे उन जॻह ते केरु हूंदो आहे चवंदो उते शैतान हूंदो आहे। उन महफ़िल जो नालो छा उते केरु हूंदो आहे ॻाल्हा ॻाल्हा केरु हूंदो आहे ठीकु आहे। जिते गुनाहनि जी महफ़िल हूंदी आहे जिते बुराइनि जी महफ़िल हूंदी आहे उते शैतान हूंदो आहे। भला जिते क़ुरान करीम जी महफ़िल हूंदी आहे उते केरु हूंदो आहे रहमान। ॻाल्हायो जवाब तव्हां जो बकुल ॾिसां उते केरु हूंदो आहे। चुप थी वियो ॿ टे था चओ रहमान। हिकिड़ा चवनि था रब रहमान हूंदो आहे। इहो ई त सोचण जो मक़ाम आहे। इते ई बीही रहां त 2 कलाक हलिया वेंदा गुम थी। सोच मुसलमान इहे ई ॻाल्हियूं तोखे सोचण जूं ॿुधाइण थो चाहियां। जेका बुराईअ वारी महफ़िल हूंदी आहे उनखे चइबो आहे शैतान जी महफ़िल छो उन में शैतान हूंदो आहे। जेका क़ुरान जी महफ़िल हूंदी आहे आम ईअं ॿुधायो वेंदो आहे त उन में रब रहमान हूंदो आहे। लेकिन मां तोखे ॿी थ्योरी थो ॿुधायां। पहिरीं मूंखे इहो जवाबु ॾे जेका शैतान जी महफ़िल हूंदी आहे छा उन में रब हूंदो आहे या न हूंदो आहे। जवाब हूंदो आहे साईं, हूंदो आहे, हूंदो आहे बेशक सोचे पो जवाब ॾे न। हूंदो आहे मुंहिंजा साईं। जेका शैतान जी महफ़िल हूंदी आहे जंहिंमें शराब कबाब हूंदो आहे जिते गुनाह कया वेंदा आहिनि उते शैतान त हूंदो आहे पर ॿुधाए त रब उते हूंदो आहे या न हूंदो आहे। जवाब ॾे चओ त रब त ज़ाहिरा बातिना अल्लाह त हर जॻह ते मौजूद आहे। महफ़िल गुनाहनि जी हुजे तॾहिं बि रब मौजूद आहे। महफ़िल सवाबनि जी हुजे तॾहिं बि रब त मौजूद आहे। काफ़रनि वटि बि रब मौजूद आहे मोमिननि वटि बि रब मौजूद आहे। मुंहिंजा दोस्त मुनाफ़िकनि वटि बि रब मौजूद आहे यहूदनि वटि बि रब मौजूद आहे। रब त सभिनी वटि मौजूद आहे। मसलो रब जे ज़ात जो न आहे छो त शैतान जे जहिड़ो रब जे ज़ात सां त आहे ई कोन को। शैतान जो जहिड़ो त नबीअ सां आहे। जिथे शैतान हूंदो आहे शैतानी महफ़िल हूंदी आहे उते नबी जी ज़ात न हूंदी आहे। जिथे नबी जी ज़ात हूंदी आहे उते शैतान कोन हूंदो। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। ॻाल्हि सम्झ में अचे वई न। सिंपल थ्योरी आहे दोस्त। शैतानी महफ़िल में बि ख़ुदा त मौजूद हूंदो। ख़ुदा त हर जॻह ते आहे मौजूद मौजूद ख़ुदा त हर जॻह ते आहे। शैतानी महफ़िल में शैतान पंहिंजा कम ॾेखारींदो आहे। ख़ुदा त हाज़ुर नाज़ुर आहे। ख़ुदा त उते बि मौजूद हूंदो आहे। जेका क़ुरान करीम जी महफ़िल थींदी आहे ख़ुदा त उते बि मौजूद हूंदो आहे मगर शैतान मौजूद न हूंदो आहे। चओ त दलील ॾे अॼु त मां तोखे दलील ॾेई ॿुधायां। सोणे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह
अल्लाह ताला अन्हु क़ुरान करीम जी आहिस्ते आहिस्ते तिलावत कंदो आ मुझो मदीने जो मीर पुछंदो आ ओ अबू बकर जी मुझा सुना दिल पर आस्ते आस्ते कुरान थो पढ़ी या रसूल अल्लाह इन करे आस्ते आस्ते कुरान थो पढ़ा त जिया कहीं गरीब पाड़े वारे जी निंद्र खराब न थे क्यों निंद्र में परेशान न थे महबूब मुर्की हलन था अग्या सुनो अमीरुल मोमिनीन उमर फारूक रदी अल्लाह तआला अन्हु जोर जोर सा कुरान जी तिलावत करे रहियो आ महबूब मुस्तफा पुछंदो आ ओ उमर जी मुझा दिल पर कुरान करीम जोर जोर सा छो तो तिलावत करी ओ मुझा आका इन करे तो कुरान करीम जी जोर जोर सा तिलावत कया जेसते कुरान जो आवाज वींदो आ शैतान उन खां भी 100 मैल परे भजी वींदो आ सुभान अल्लाह मरहबा मरहबा तहकीक यानी जिथे कुरान जी महफिल हुंदी आ उते शैतान कोन हुंदो आ खुदा त हुते भी हुंदो आ खुदा त हिते भी हुंदो आ हाणे हुते शैतान आ हिते केरा चो हिते महबूब मदीने जो घोट मेहमान आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ओ मुसलमान अजीज दोस्त मुझे महबूब मुस्तफा जेला यो सुनो अकीदो रख दे तदहीं तो खबर पौंदे ओ मुझा दोस्त अजीज मां वरी मोटी सागी जगह ते हला त मां अर्ज पे कयो त अल्लाह जे निजाम कुदरत में हिकड़ो अदल वारो निजाम आ हिकड़ो फजल वारो निजाम आ अदल वारो निजाम अल्लाह पाण अनाउंस फरमाइंदो आ पर जदे फजल जी गाल इंदी आ खुदा पांजे महबूब खे विच में आणींदो आ सुभान अल्लाह मरहबा दलील कुरान करीम जो दिया अदल छाखे चेबो आ ओ बासी न दे दारुमाल वारा रब्बे जुल जलाल अदल जेला फरमायो फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरहु वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा सुभान अल्लाह मुझे रब्बे जुल जलाल फरमायो मां खुदा बेनियाज हां मिसकाल जो जर्रो जेको कैंची जे कतरण में भी न अचे वारीअ जे जर्रे बराबर मुझे रब्बे जुल जलाल फरमायो अगर नेकी उन वारीअ जे जर्रे जेतरी कंदे मां अल्लाह अजर ॾींदो मां खुदा तुंहिंजी ज़ाया कोन कंदुसि पर उन वारीअ जे जर्रे जेतिरो अगर मां अल्लाह जी बेफरमानी कंदे ॾोह कंदे मां रब बेनियाज़ छॾींदो मई बि कोन डंडो ॾेई सिधो करे वठंदो मई छो त मां अल्लाह आदिल हां सुभान अल्लाह मां अल्लाह आदिल गाला गाला मां अल्लाह आदिल आदिल हां मौला पो तुंहिंजो फज़ल रब चए थो हा मुंहिंजो फज़ल बि आहे सुभान अल्लाह सुभान मां रब जो फज़ल बि आहे मौला उहो कंहिंजे लाइ आहे है अल्लाह फरमाइंदो आहे जॾहिं अदल जी ॻाल्हि रब फरमाई त डायरेक्ट चई ख़बरदार थी नेकी कंदे त नेकी ॾींदो मैं बुराई कंदे त वठंदो मैं पर जॾहिं खुदा पंहिंजे कर्म जी ॻाल्हि कई त रब फरमायो कुल सुभान अल्लाह ओ मुझा महबूब मुस्तफा ओ मुझा दिल पर जी मुझा करीम रब चओ पंहिंजे ग़ुलामन खे ॿुधा या इबादी मुझे बानड़न खे ॿुधा मां अल्लाह जे बानड़न खे पैगाम ॾे ओ मुझा मौला गौर त कर कहिड़नि बानड़न खे ॾियां निमाज़न खे ॾियां गाज़िन खे ॾियां मुजाहिदन खे ॾियां मोमिनन खे ॾियां शहीदन खे ॾियां सिद्दीकन खे ॾियां साहिबे तक़वा खे ॾियां औलिया अल्लाह खे ॾियां मुझो रब फरमाईंदा ओ मुझा महबूबा इहे त सभई पंहिंजूं नेकियूं करे करे तो मुस्तफ़ा जे दामन में हथ विझी करे मां रब जे क़ुर्ब जे वेझो अची पहुता ओ मुझा महबूब मुस्तफ़ा अॼु उन्हनि खे ऐलान करे ॿुधाए असरफू अला
अनफुसिहिम जन पांजे नफ्सन जे मथा जुल्म करे छड्या हन जन गुनाहन जा अंबार लगाए छड्या हन जन गुनाहन में कसर कान छडिया ओ मुजा महबूब मुस्तफा उन नेकन जे ला तमा खुदा जो वेठो हां गुनाहगारन जे ला मुजा महबूब तोखे जो रहमत लिल आलमीन सुभान अल्लाह छडियो थमे ओ मुजा महबूब मुस्तफा उन गुनाहगारन के मां रब जो पैगाम दे त मायूस न थियो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान गुनाहगारन के के मैसेज हुक्म के जला है गुनाहगार से पढ़ कुरान ना असरफू अला अनफुसिहिम जन पांजे नफ्सन जे मथा जुल्म करे छड्या गुनाहन जा अंबार लगाए छड्या ओ मुजा महबूब मुस्तफा उनन के खुशखबरी बुधा रुगी तौबह करण तहां जो कम्मा बख्शण मा करीम रब जो कम्मा सुभान अल्लाह मरहबा इहो न दिस्त तुझी उम्र केतरी थिया उम्र केतरी थिया केतरा गुनाह कया थई मगर इहो सोच त मुझे खुदा तो के तौबह जो मौक़ो अता कयो आ देर न कर तौबह कर सच्ची दिल सा इहो न सोच त सुभाणे कंदुस परिय कंदुस केड़ी खबर सुभाणे जिंदगी साथ दे अलाए न दे परिय मौक़ो मिले अलाए न मिले अज मौक़ो मिलियो थे अज जो अज तौबह करण तो जो कम्मा मुझे रब्बे जुल जलाल इए कोन चयो त मुझा महबूब फलाना डोह बख्शी दोसान फलाना कोन बख्शी दोसान 20 सालन वारा बख्शी दोसान 30 वारा कोन रब फरमायो इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ सुभान अल्लाह सुभान मुझे रब्बे जुल जलाल फरमायो ओ मुझा महबूब जेके भी गुनाह कया थन मां अल्लाह तमाम गुनाहन जो बख्शण हार सुभान अल्लाह मरहबा इन्नहु हुवल गफूरुर रहीम सुभान ओ मुझा महबूबा मुझे गुलामन के बुधाए मुझे बांधड़न के बुधाए तमा खुदा नरगी सबनी गुनाहन जो बख्शी दड़हा उहो त आया पर बख्शी दड़ भी आया त रहम कंदड़ भी सुभान अल्लाह मरहबा सुभान अल्लाह बख्शी दड़ भी आया त रहम कंदड़ भी आया कहजे मथों जेके गुनाहगार गुनाहगार कहजे मथों जेके गुनाहगार थोड़ो गौर कजा गुनाहगार उन गुनाहगारन के मैसेज केर थो दे मुझा सोहना महबूब तू उन्हन के चो विच में खुदा पंहिंजे महबूब के छुआंदो त गुनाहगारन के खबर पवे त खुदा के राजी करणो आ त दरे मुस्तफा ते पेशानी झुकाए सुभान अल्लाह बेशक दामन मुस्तफा में हथ मजबूत विझणा हन खुदा उन्हन के मिलंदो आ जेके दामन मुस्तफा में सुक हथ विझंदा हन ए मुंहिंजो चवण न पर हे मुझे महबूब मुस्तफा जे सहाबा जी सुन्नत सुभान अल्लाह हुजूर जे गला हुजूर जे सहाबा जी सुन्नत भला उन सहाबी जो नालो छो न वठा जेको मुंहिंजा दोस्त भी ॾाढो शौक़ सां असां त आहियूं ई खुश नसीब बेशक खुदा जो कसम हकीकत हकीकत असां खुश नसीब हूं केर जेके अल्लाह वारन जा गुलाम गुलाम बेशक उन्हनि जी आॾो अबू बकर सिद्दीक जो नालो वठ दिल ठरी पवंदी आहे सुभान अल्लाह सुभान उमर फारूक जो नालो वठ हां ठरी पवंदो आहे उस्मान ज़िन्नूरैन जो नालो वठ वाग मदीने वरी पवंदी आहे अली अली कंदो वत त मदीने वारे जो कुर्ब मिली वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ये तो मुझे महबूब मुस्तफा जा 4 यार हन पर असां त दम दस्तगीर महबूबे सुबहानी के याद करे मदीने वारे जे दर ते वेंदा हूं पंहिंजे मुर्शिद महबूब सजण साईं के याद करे मदीने वारे दे वेंदा हूं असां जो त अकीदो आ असां जो त ईमान आ अल्लाह वारन जे दामन में हथ विझंदो वञ मदीने पाणे ई पहुचंदो इंशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह लतीफ सरकार वञे पियो रस्ते सां
हमराह परेशान बीठो अबा दे खबर खैर ताहे यार कड़ी गाल तो पुछी छो सवारी कोने का हबीब कोट वञणो आ इने करे पंध वडो आ परेशान वेठो आ त हबीब कोट किए पहुंचा हबीब कोट वञणो थई हा यार वञणो आ अच अच अखड़ियों बूटे हुन अखड़ियों बूटे अखियूं खोलियूं त गुंबज़ खज़रा जे साम्हूं बीठो सुभान अल्लाह लतीफ सरकार चेस तो बा पहुते हबीब कोट न्यारे चो तो ही त माला काथे पहुतो हां वो मुझो हबीब कोट वो को हबीब कोट को शहर ओडो वणो हो लतीफ सरकार जस त भला अखियूं बूटे वरी जो धोड़ो दिनो से त सागी जगह ते पाण फरस मुझे यार जो हबीब जो कोट ही आ तू जान तुझे हबीब जो कोट सुभान अल्लाह मरहबा निगाहे वली में ये तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे कामिलन जे मुजा दोस्त अजीज निगाह में इहो कमाल होंदो आ अज मां बिल्कुल कुरान करीम जे आयतुन सा गाल्हाइण जे मूड में हां अज त हाणे वरी थोड़ो इन पासे वठी हले जेको गाल रहजी वई माफ कजा मुजा दोस्त अजीज अल्लाह जो कुरान मुझे साम्हूं आयो आ मां तो खां तो पुछां मूंखे सवाल जो जवाब दे ओ हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मौलवी साहब कारी साहब हाजी गाजी साहब मूंखे जवाब दे त अमड़ जी दुआ रब औलाद जे हक में कबूल कंदो आ या कोन कंदो आ मुंहिंजा साईं कंदो वरी सवाल थो कयां अमड़ जी दुआ मुंहिंजो खुदा अब्बे जी दुआ मुझो खुदा पांजे औलाद जे हक में कबूल कंदो आ या रद्द कंदो आ इन सवाल जो जवाब ॾियणो तुझी मजबूरी आ त अल्लाह अब्बे ऐं अम्मा जी दुआ उन्हनि जे औलाद जे हक में कॾहिं बि रद्द कोन कंदो आ जे उन्हनि जे दुनिया जे फ़ाइदे में हूंदी आ खुदा उन्हनि खे दुनिया में अता कंदो आ पर जे उन्हनि जे दुनिया जे हक में बहितर न हूंदी आ त खुदा उन जो अजर उन्हनि जे आखिरत जे लाइ अता करे छॾींदो आ मगर अब्बे ऐं अम्मा जी दुआ औलाद जे हक में कॾहिं बि अल्लाह रद्द कोन कंदो सुभान अल्लाह बेशक सही बेशक इत्तेफाक ने ॻाल्हि ते न हक़ीक़त शक जी गुंजाइश न आहे न हाणे अॼु त मां तोखे ॿुधायां रब जो क़ुरान त तोखे ख़बर पवे त असां अल्लाह वारनि ॾे पंध छो कंदा है सुभान अल्लाह सब चो सुभान तोखे अल्लाह ॿुधायां ऐं ॿुधाईंदुमि बि रब जे क़ुरान मां अब्बे अम्मा जी दुआ अल्लाह कॾहिं बि औलाद जे हक में रद्द कोन कंदो आ पर ॿुधो अल्लाह जो क़ुरान टीहों पारो रब जे क़ुरान जो खोले ॾिस अहिड़ो टाइम बि ईंदो आ जॾहिं अब्बो ऐं अम्मा बि हथ कढी वेंदा आहिनि रब फरमाए थो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अमड़ औलाद खे कान सुञाणंदी बचड़ो दाहूं कंदो ईंदो ओ मुंहिंजी जीजल अम्मा जी मुंहिंजा बचड़ा ओ मुंहिंजी अमड़ी अॼु हिकिड़ी नेकी खुटी आहे घणियूं नेकियूं हिकिड़ी नेकी खुटी आहे हुकुम थियो आहे जहन्नम जे लाइ मां मोहलत वठी आयो हां ओ जीजल अम्मा तुंहिंजी त उहा ज़ात आहे जेका न खाई मूंखे खाराईंदी हुई जेका न चोड़े मूंखे चोड़ाईंदी हुई ओ मुंहिंजी अम्मा दुनिया जे अंदरि मुंहिंजे मथां कख बि कान सहंदी हुई ॾोह करे ईंदो हुउसि दुनिया ॾोही चवंदी हुई दुनिया खे ॾोही करे मूंखे बेॾोही करण जी कोशिश कंदी हुई ओ मुंहिंजी अम्मा दुनिया में साह कुर्बान करण वारी जीजल हाणे वास्तो थई रब जो वारो कर अॼु हिकिड़ी नेकी खुटी आहे उहा हिकिड़ी नेकी जीजल अम्मा मूंखे ॾे त मां जन्नत में हलियो वञा मां जवाब ख़बर थी कहिड़ो ॾींदी मां चवंदी ओ बच्चा
अज मुझे दुनिया वारन कुर्बन जूं गालियूं कयूं थई हा मुझी अम्मा इहो सच्चा मां चवंदी बच्चा जे इहो सच्चा त हुन दुनिया में मूं तो सां निभायो आ अज थोरा लाहण जो वक्त थई अज तू पंहिंजूं नेकियूं मूंखे दे